पंहिंजो पाण खे अहिड़ो बनायो जो सुभाणे तव्हां शहर वञो या कंहिं ॻोठ वञो या कंहिं कमकार सां निकिरी वञो त सुभाणे जेके पोयां माण्हू उहे तव्हांजे लाइ बददुआ न घुरनि, दुआ ॾियनि तव्हांखे त मुंहिंजा मौला इनखे जल्दी वापसि आणजांइ। जेकॾहिं तव्हां उन तरीक़े सां ख़राब तरीक़े सां उन्हनि माण्हुनि सां पेश ईंदो त सुभाणे उहे ई माण्हू तव्हांखे बददुआ ॾींदा त मुंहिंजा मौला इहो एॾां सही आहे, इहो एॾां बहितर आहे, हेॾे अचे ई न। इहा छा आहे? इहा दोज़ख जी निशानी आहे। जेके भला माण्हू उन जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि ऐं उन खां पुछंदा आहिनि, फोन ते पुछंदा आहिनि या कंहिं ॿिए माण्हूअ खां पुछंदा आहिनि त उहो कॾहिं थो अचे, केॾी महिल थो अचे, त इहो छा आहे? इहा जन्नत जी निशानी आहे। पोइ इंशा अल्लाह ताला अहिड़ा थी ॾेखारींदासीं। ऐं मुंहिंजे पीर सॼण साईं जो पैगाम इहो ई आहे त वण पोखियो, वण पोखींदो तव्हांजी मुहबतूं वधंदियूं। नलका हणायो, अॻे त हूंदा हुया खूह। पंहिंजो पाण खे अहिड़ो बनायो जो सुभाणे तव्हां शहर वञो या कंहिं ॻोठ वञो या कंहिं कमकार सां निकिरी वञो त सुभाणे जेके पोयां माण्हू उहे तव्हांजे